अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधेश्वर न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं तालका भिरिया खां अली ज़मा कलोड़े जी। तालका भिरिया लॻ ठारू शाह सिटी पुलिस हथां बेगुनाह क़तल थियल शागिर्द शफ़ीक सोलंकीअ जे क़त्ल ख़िलाफ़ शागिर्दनि जे वारस ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि इख़्तियार सोलंकी, समाजी अॻुवाण शाहिद सोलंकी, अमानत अली विस्तड़ो ऐं असद शाह जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते बेगुनाह क़तल शफ़ीक सोलंकीअ जी अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 5 साल मुंहिंजे पुट जे क़त्ल खे थी विया आहिनि, पर क़त्ल में मुलविस जवाबदार अॻूणो इंस्पेक्टर अब्दुल्ला आवान ऐं पुलिस जमानदार मूसो माची जेके आज़ाद घुमी रहिया आहिनि ऐं असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि चयो त असां इंसाफ़ लाइ हाई कोर्ट में बि केस दाख़िल कयो आहे ऐं हिननि मुतालबो कंदे चयो त असां IG सिंध, CM मुराद अली शाह ऐं वफ़ाक़ गवर्नमेंट खां मुतालबो कयूं था त असांजे केस जी जांच कराई वञे ऐं SHO अब्दुल्ला आवान ऐं पुलिस जमानदार मूसे माचीअ ख़िलाफ़ इंक्वायरी करे उन्हनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधेश्वर न्यूज़ TV।